बाजुड़ में पाक अफगान सरहद ते ख़ारजन जे गिरोह जे दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्सेस जी वक़्ताई कार्रवाई में 4 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ख़ारजन 29 ऐं 30 अक्टूबर जी रात दाख़िल थियण जी कोशिश कई। मारिजी वियल ख़ारजन में हाई वैल्यू टारगेट ख़ारजी अगवान अमजद उर्फ मज़ाहिम भी शामिल हो। ख़ारजी अमजद नूरवली जो नायब हो। कोयटा ऐं कैच में भी सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन में 18 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त 28 ऐं 29 अक्टूबर जी रात कोयटा जे इलाइक़े तलतन में ऑपरेशन कयो वियो। 14 दहशतगर्द मारिजी विया। कैच जे इलाइक़े बलीदा में ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं धमाकेदार मवाद। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाइनि ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। पाकिस्तान अफगानिस्तान सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। ज़रियनि मूजिब अफगानिस्तान सां ॻाल्हियूं नतीजो ॾींदड़ साबित न थियण ते पाकिस्तानी वफ़द अॼु वापसि अचणो हो। तुर्किया जे अख़्तियारनि पाकिस्तानी वफ़द खे न वञण जी दरख़्वास्त कई। ज़रियनि जो चवणु आहे त अफगान अख़्तियारनि बि ॻाल्हियुनि जे हवाले सां सफ़ारती सतह ते राब्ता कया। ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियूं ॿीहर बहाल थी रहियूं आहिनि। ज़रियनि मूजिब ॻाल्हियूं पाकिस्तान जे मुख्य मुतालबे ते ई थींदियूं त अफगानिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ वाज़ह तस्दीक जोगी ऐं सिराइती कार्रवाई करे। भारत काबुल में अफगान तालिबान जी पुठभराई कंदे पाकिस्तान सां घटि शिदत जी जंग विड़ी रहियो आहे। शाहिदियूं मौजूदु आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो अरब TV खे इंटरव्यू। ख्वाजा आसिफ चयो त भारत पाकिस्तान खां शिकस्त जो बदिलो वठण जी कोशिश करे रहियो आहे। को शक नाहे रहियो त अफगानिस्तान भारती प्रॉक्सी बणिजी चुको आहे। जेकॾहिं भारत या अफगानिस्तान जे सरहदनि ते कंहिं क़िस्म जी भञकड़ी थी त पाकिस्तान असराइतो जवाबु ॾींदो। PTI बानी जी भेण अलीमा ख़ान जो क़ौमी सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक। घरू वज़ारत जे अख़्तियारनि रिपोर्ट रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में जमा कराए छॾी। 26 नवंबर एहतिजाज केस जी ॿुधणी जज अमजद अली शाह हलाई। अदालत पेश न थियण ते अलीमा ख़ान जा ॿीहर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत अलीमा ख़ान जा बैंक अकाउंट्स मजमद करण बाबति स्टेट बैंक खां रिपोर्ट घुरी वरिती। DC रावलपिंडी खे अलीमा ख़ान जे ज़ामिननि ख़िलाफ़ बि कार्रवाई करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। अदालत हिकु ज़ामिन आरिफ ख़ान खे गिरफ़्तार कराए जेल माणे छॾियो। केस जी ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी। हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे जेको घटि घटनि ॻाल्हि कई त उर्दू स्पीकिंग आहे ऐं कुझु पंजाबी स्पीकिंग आहे लोकल माण्हू कोन। त हाणे इन जी तहक़ीक़ात थियणु खपे त हा केरु कहिड़ी मखलूक कई ऐं छो भई पर्पस छा हो हुन जे घर में वञण जो लॻे। ऐं उन्हनि पे चयो त तमामु ट्रेंड आहे। हाणे ट्रेंड त पुलिस स्पेशल फोर्स बि ट्रेंड आहे। पोइ ट्रेंड घणा आहिनि पोइ कहिड़ा ट्रेंड आहे उन जी तहक़ीक़ात थियणु खपे। ज़ुल्फ़कार भेण जे घर वारनि ॿुधायो त हथियारबंद मक़ामी माण्हू न हुआ। उर्दू ऐं पंजाबी ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ ऐं ट्रेंड हुआ। जांच थियणु घुरिजे त कहिड़ी मख़लूक हुई। ट्रेंड त पुलिस स्पेशल फोर्स बि आहे। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जूं लाड़काणी जी अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त ॾोकरी ऐं बाडे थाणनि ते दाख़िल केसिस में अदालत जे नोटिस जारी करण बावजूदि जांच ऑफिसर पेश नथो थिए। शायदि केस रोकियो पियो वञे। अदालत अॼु जांच ऑफिसर जी पघार ऐं क़ौमी सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो आहे। GD अॻवान डॉक्टर सफदर अब्बासी चयो आहे त जतोई ख़ानदान खे सियासी इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। लाड़काणे समेत सॼी सिंध जी हालत ख़राबु आहे। जदोजहद जारी रखंदासीं। मोरो में PPM ने ज़ुल्फ़कार भेण जे घर मां लॻल धाड़े जो 3 ॾींहनि बाद केस दाख़िल। भेण हाउस जे मैनेजर धणी बख़्श भेण जी फरियाद ते 10 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दर्स थाणे ते केस दाख़िल कयो वियो। FIR में जणायो वियो आहे त राति जो 2 वॻे 10 अणॼातल हथियारबंदनि घर अंदरि दाख़िल थी समूरनि घर भातियुनि खे हिक कमरे में वाड़े 4 कलाकनि ताईं फुलट कंदा रहिया। केस में फुरसल रक़म ऐं ज़ेवरनि जी मालियत ज़ाहिर न कई वई। पुलिस जो चवणु आहे त टीमूं जोड़ी वयूं आहिनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शिबली फराज जी नाअहली बाद सेनेट जी ख़ाली थियल सीट ते चूंड। KP असेंबली में पोलिंग जारी। मेंबर शाम 4 वॻे ताईं वोट कास्ट करे सघंदा। PTI उम्मीदवार खुरम ज़ीशान ऐं अपोज़िशन जे गॾियल उम्मीदवार ताज मोहम्मद आफ़रीदी में मुक़ाबिलो। इरफान सलीम बि उम्मीदवार तौरु चूंड में हिसो वठी रहियो आहे। सूबाई इलेक्शन कमिश्नर सईद गुल पोलिंग लाइ RO ऑफिसर जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो आहे। 145 मेंबर्स वोट ॾियण जे अहल हूंदा। कामयाबी लाइ घटि में घटि 75 वोट घुर्बल हूंदा। गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट शिबली फराज जी सेनेट इलेक्शन रोकाइण जी इस्तदा रद्द कई हुई। 9 मई जे केसिस में सज़ा बाद इलेक्शन कमीशन शिबली फराज खे नाअहल करार ॾिनो हो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल्लाह ख़िलाफ़ बेतमादी रिथ अॼु बि पेश न थी सघंदी। ज़रियनि जो चवणु आहे त बेतमादी रिथ जो मरहलो 1 नवंबर ताईं मुलतवी कयो वियो आहे। पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत सुभाणे इजलास तलब करे वरितो।
बिलावल भुट्टो जी सदारत हेठि थींदड़ इजलास में पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे पार्लियामेंट्री पार्टी बि शिरकत कंदी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म लाइ चौधरी यासीन ऐं लतीफ़ अकबर मज़बूत उम्मीदवार आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं चीनी सदर शी जिनपिंग विच में अहम मुलाक़ात। सदर ट्रंप चयो आहे त अमेरिका ऐं चीन विच में घणनि शयुनि ते इतिफ़ाक़ थी चुको आहे। अॼु मुआहिदो थी सघे थो। चीनी सदर चयो त ट्रंप सां चीन अमेरिका लाॻापनि जो मज़बूत बुनियाद रखण लाइ तयारु आहियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में ॾखिण कोरिया जे हिकु एयरबेस ते मुलाक़ात थी। मुलाक़ात 1 कलाक 40 मिंटनि ताईं जारी रही। सिंध हाईकोर्ट शागिर्द अॻवान गनी अमान चांडो जी बाज़ियाबी जी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 14 नवंबर ताईं मुलतवी। गनी अमान जी भेण तरफ़ां सिंध हाईकोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त भाउ गनी अमान चांडियो कराची में जड़नि ॿारनि जे इलाज लाइ आयो हो। ख़ानगी अस्पताल मां खेसि खंबे गुम कयो वियो। मलीर में वकीलनि जो अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे एहतिजाज। जाम छोरो सन हैदराबाद में गनी अमान चांडियो जी बाज़ियाबी लाइ मुज़ाहिरा। फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो। कोटड़ी थाणे जे लाकअप मां जवाबदार फरार। 2 ॾींहं अॻु फुरदौरान शहरनि जवाबदार शकील कमरानी खे पकड़े पुलिस हवाले कयो हो। जवाबदार शकील कमरानी मुबैना तौर लाकअप तोड़े फरार थी वियो। गफ़लत जो केस दाख़िल करे 2 अहलकारनि खैर मोहम्मद ऐं मुमताज़ कुरैशी खे लाकअप हवाले कयो वियो। ऐं कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में मुख़्तियारकार गदा हुसैन अबड़ो जे घर मां करोड़े रुपयनि जी मालियत जो धाड़ो। ख़याबानी निशात में हथियारबंद मुख़्तियारकार गदा हुसैन अबड़ो जे घर में दाख़िल थी 1.5 करोड़ रुपया रोक, सोना ज़ेवर, लैपटॉप, आईफोन ऐं ॿियो सामान फुल करे आसानी सां फरार। पुलिस ज़रनि जो चवणु आहे त वाक़े जो केस दाख़िल करण बाद हिकु मुलाज़िम खे हिरासत में वरितो वियो। नौशर फिरोज़ में छापो हणी गिरफ़्तारियूं कयूं वियूं आहिनि। जवाबदारनि खां पुछागछ जारी।